अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडर नवाब शाह ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी 6 महीना अॻु काज़ीमत वेझो काज़ीमत पुलिस थाणे जे हद में वाक़े ॻोठ तोतल जतोई में घरनि खे बाहि ॾेई साड़ण दौरान घर अंदरि निंड में सुतल ॿिनि मासूम ॿारनि अजीब जतोई ऐं संदसि भेण ज़मीरा जतोई जे वारसनि इक़बाल उर्फ़ गेलू संदसि अमर वज़ीरा जतोई ऐं कूंज जतोई समेत ॿियनि इंसाफ़ लाइ ॻोठ लाखाट में एहतजाज कंदे बस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। बाहि ॾेई साड़े मारियल ॿिन्ही मासूम ॿारनि जो पीउ इक़बाल जतोई ऐं अमर वज़ीरा अखियुनि मां लुड़क लाड़ींदे दर्द किताब ॿुधाईंदे चयो त ग़ुलाम हैदर जतोई, अली गुल जतोई, हुसैन ऐं अली हैदर जतोई घरनि खे बाहि ॾेई साड़ियो, जंहिं सबबु असांजा ॿ मासूम ॿारड़ा भाउ ऐं भेण सड़ी फोत थिया हुआ। बाहि वाक़े जो काज़ीमत थाणे ते केस दाख़िल हुजण जे बावजूदि पुलिस रवायत खे बरक़रार कंदे असांखे इंसाफ़ ॾियण बदिरां केस में ॼाणायल जवाबदारनि जे चवण ते लाखाट पुलिस थाणे में असां मथां ॿ कूड़ा केस दाख़िल करे केस तां हथ खणण लाइ दॿाउ विधो पियो वञे। असीं मिसकिन ग़रीब आहियूं, जवाबदार धुर बा असर हुजण करे इंसाफ़ न पियो थिए। पुलिस इंसाफ़ फराहम करण बदिरां दाख़िल कयल केस B क्लास में निकाल करे जवाबदारनि खे तहफ़ुज़ फराहम करे रही आहे। बाहि ॾेई साड़े मारियल मासूम ॿारनि जे पीउ इक़बाल रोईंदे चयो त इंसाफ़ घुरण ते पुलिस मूंखे गिरफ़्तार करे फिराई करण जूं धमकियूं ॾेई रही आहे। इंसाफ़ लाइ दर दर ते विया आहियूं, केर बि ॿुधण वारो न आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध पुलिस, DIG शहीद बेनज़ीराबाद, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सिंध समेत ॿियनि वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे ऐं तहफ़ुज़ जी पिणु अपील कई आहे। हिननि मुतालबो कयो आहे त SHO खे फौरी तौर मुअतल कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।